लाड़वाइस न्यूज़ में ख़बरुनि जे सिलसिले खे जारी रखंदे अव्हांखे ख़बर ॾींदासूं त ईद जी ख़ुशी मल्हाइण लाइ कराची खां kenjhr आयल नौजवान इस्पताल जी एमरजेंसी ड्यूटी ते डॉक्टर मौजूदु न हुअण करे फौत थी वियो। लाड़वाइस जे नाज़रीन खे ख़बर ॾींदासूं त ईद जी ख़ुशी मल्हाइण लाइ कराची खां kenjhr आयल नौजवान इस्पताल जी एमरजेंसी ड्यूटी ते डॉक्टर मौजूदु न हुअण करे फौत थी वियो। kenjhr घुमण लाइ आयल कराची जो नौजवान पाणी में बुॾी वियो, जंहिंखे kenjhr पुलिस जे एहलकारनि फौरी रेस्क्यू सेंटर kenjhr पहुचायो, जिते डॉक्टर जी गैर मौजूदगी सबबि नौजवान फौत थी वियो। नौजवान जी सुञाणप नदीम mnhas वलद अहमद mnhas शाराए फैसल रहवासी तौर थी आहे। लाड़वाइस जे नाज़रीन खे ख़बर ॾींदासूं त ईद जी ख़ुशी मल्हाइण लाइ कराची खां kenjhr आयल नौजवान इस्पताल जी एमरजेंसी ड्यूटी ते डॉक्टर मौजूदु न हुअण करे फौत थी वियो। kenjhr घुमण लाइ आयल कराची जो नौजवान पाणी में बुॾी वियो, जंहिंखे kenjhr पुलिस जे एहलकारनि फौरी रेस्क्यू सेंटर kenjhr पहुचायो, जिते डॉक्टरनि जी गैर मौजूदगी सबबि नौजवान फौत थी वियो। नौजवान जी सुञाणप नदीम mnhas वलद अहमद mnhas शाराए फैसल रहवासी तौर थी आहे। रिपोर्ट इद्रिस खट्टी, लाड़वाइस न्यूज़ ठाटो। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ फॉलो करियो लाड़वाइस न्यूज़।